यूसी तोंग दे रेक जे ॻोठ बादल खान बारीजो में मौजूद आहियूं। हिते साईं निसार मेमन साहब, साईं मोहम्मद मिठल खासकेली साहब ऐं साईं नसरुल्ला लगारी साहब, साईं इम्तियाज़ साहब हिते आया आहिनि। ही स्कूल विज़िट करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो मक़सदु आहे त असीं कोहिस्तान में जेके बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द खोले सघूं ऐं रिपेयर बि कराए सघूं। तमामु नेक कम सां साईं वारा पहुतल आहिनि। साईं वारनि खां असीं पुछंदासीं त तव्हांजो प्लेन छा आहे कोहिस्तान जे में तालीम जे सुधारे जे लाइ। सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, तो जो साणी भाइयों सो मांझांदे जो माग, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। अॼु असां हिन ॻोठ बादल बारीजो में आया आहियूं। मूंसां गॾु मोहतरम निसार मेमन साहब जेके TEO प्राइमरी आहिनि, मोहतरम मिठल खासकेली साहब जेके TEO सेकेंडरी आहिनि ऐं प्रोफेसर इम्तियाज़ साहब जेके मूंसां गॾु गवर्नमेंट कॉलेज डिग्री कॉलेज मातली में मूंसां गॾु आहिनि टीचर। ऐं अॼु असांखे ॾाढी ख़ुशी थी हिन ॻोठ जे माण्हुनि सां मिली करे। हिन ॻोठ में जेको बंदि स्कूल आहे असीं चाहियूं था उहो स्कूल खोलियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरें मरहले में असांजी कोशिशि आहे त 2 खां 3 स्कूल तोंग रूट ते असां खोलियूं ऐं ॿियो जेको असांजो आईंदे हफ़्ते राउंड हूंदो उहो असांजो करचात जे साइड हूंदो। इंशाल्लाह 4-5 स्कूल असां उन साइड बि खोलींदासीं। टियों राउंड असांजो जेको मॉल साइड आहे, इंशाल्लाह 3 खां 4 स्कूल असां उते बि खोलींदासीं। अञा इंशाल्लाह मुख़्तलिफ़ NGOs आहिनि, कुझु दोस्त आहिनि, कुझु दोस्तनि जा बि दोस्त आहिनि, उहे बि गॾिजी सॼी असां सां सहकार कंदा। गवर्नमेंट तरफ़ां काफ़ी सर्वे थी वई आहे ऐं इन करे जल्दी को पैकेज थिए पियो जंहिंमें सभई जेके स्कूल उहे रिपेयर बि थींदा ऐं नयूं जेके एडिशनल रूम्स उहे बि असां ॾियूं पिया। असांजी कोशिशि आहे त कोहिस्तान जी तइलीम में बहितरी अचे। मलिक साहिब जो बि हितां जे जेको नुमाइंदो आहे, असांजो सरदार आहे, उन्हनि जो हुकुम आहे त तइलीम जे लाइ तव्हां झाकोड़ कयो। उहो असांजो वॾो आहे, उहो हर वक़्तु असांजी तावन कंदो रहंदो आहे। ऐं असांजी कोशिशि आहे हींअर 19 असांजा एलिमेंट्री थिया आहिनि, तंहिंमें सिर्फ़ु 2-3 स्कूल में उस्तादनि जी शार्टेज आहे जेका बि जल्दी असां पूरी करे वेंदासीं। छो त असांखे मलिक साहिब ऐं ज्ञानचंद इसराणी SNE जेका आहे असां ॾेई छॾी आहे 20 टीचर्स, उहे आहिनि क़रीब असां इन स्कूल में मुक़ररु कंदासीं। असां जॾहिं इंटर क्लास में हुआसीं त कोहिस्तान जी कचहरी जो सबक़ु पढ़ियोसीं ऐं उन कोहिस्तान जे सबक़ु पढ़ण खां पोइ मूंखे इश्तियाक़ थियो त कंहिं न कंहिं ॾींहुं ज़रूरु कोहिस्तान वञिबो ऐं उते जे माहौल खे ॾिसबो, उते जे माण्हुनि सां मिलबो। त इतफ़ाक़नि साईं नसरुल्ला साहब मुंहिंजे कॉलेज में उते ट्रांसफ़र थी आया त उन्हनि सां कचहरी थी। साईं चयो त असां कोहिस्तान में कमु कयूं था तइलीम जे हवाले सां। सो त मूं चयो त साईं इहो असांजी बि ख़्वाहिश आहे त किथे न किथे अहिड़े सिंधी असांजे सिंध आहे पूरी, उन जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि त उते गॾिजी असां बि तव्हां सां गॾिजी कमु करणु चाहियूं था। सो अॼु असां उन ई सिलसिले में निकितासीं त कोहिस्तान जा जिते परे परे जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में वञी ॾिसूं त कहिड़ा स्कूल बंदि आहिनि। ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असीं पुरुमीद आहियूं त इंशाअल्लाह ताला कोहिस्तान में जल्द खां जल्द सभु स्कूल खुली वेंदा ऐं हितां तालीम जा ॾीआ रोशन थींदा।